विद्यार्थियों MA फाइनल भाषा शास्त्र पेपर 6 पाण करे रहिया आहियूं। हिन में भाषा विज्ञान जूं खूबियूं करे रहिया आहियूं। त इन में जेके भाषा विज्ञान जूं खूबियूं कल्ह पढ़ियूंसीं उहे हुयूं। भाषा पैतृक संपत्ति आहे, भाषा अर्जित संपत्ति यानी गॾु कयल संपत्ति आहे, भाषा स्वाभाविक ऐं प्राकृतिक क्रिया आहे, अनुकरण ज़रिए बौद्धिक यत्न करण ज़रिए जेका आहे इन जो सिलसिलो आहे। भाषा सामाजिक वस्तु आहे, भाषा सर्वव्यापी निर्वाह आहे, भाषा जो वहिकिरो सदाईं वहंदड़ आहे, भाषा सम्झण ऐं सम्झाइण जो मौखिक साधन आहे। ऐं इन में पाण पढ़ियोसीं त उच्चरित भाषा सब प्राण आहे, त सजीवन आहे, त लिखित भाषा जेका आहे उहा निष्प्राण ऐं जड़ आहे। नेक्स्ट पढ़ियोसीं पाण भाषा स्वाभाविक ऐं प्राकृतिक क्रिया आहे, यानी भाषा सिखण जा जेके हिन में 2 साधन पढ़ियासीं, अनुकरण यानी नकुल करण जो सिद्धांत ऐं बौद्धिक यानी यत्न करण, बौद्धिक यत्न करण। इहे ताईं कल्ह पाण कयोसीं। अॼु नेक्स्ट भाषा पाण पढ़ूं था। भाषा जी खूबी उहा आहे भाषा सामाजिक दृष्टिअ जे अनुसार जेका आहे उहा बदिलजंदी रहंदी आहे। भाषा भले हिकु ई हुजे पर तंहिं हूंदे बि उहा समाज अस्थिरता जे करे बदिलजंदी रहंदी आहे। जीअं हिंदी हिकु भाषा आहे, इहा हिकु ई आहे पर पोइ बि समाज जे अनुसार अलॻि अलॻि स्तरनि ते नज़र अचे थी। इन्हीअ स्तर भेद जे करे कवि, कोली, वापारी, बणिबो ऐं दार्शनिक जी भाषा जो रूप ज़ाहिर थींदो रहे थो। पढ़ियल लिखियल माण्हू अकुल ऐं चेतना खां कमु वठंदो पर अणपढ़ियल ईअं न करे सघंदो। इन करे ज़ाहिर आहे त भाषा जेका आहे उहा हिकु सामाजिक दृष्टि आहे। भाषा परिवर्तनशील आहे, माना उन में बदिलाव ईंदा रहंदा। इहा 9 पॉइंट आहे हिन जी। त भाषा जो जेको रूप आहे सदाईं हिकु जहिड़ो थींदो आहे। अहिड़ीअ तरह सृष्टिअ जी हर का शइ बदिलजंदी आहे, अहिड़ी तरह भाषा बि हमेशह वातावरण जे अनुसार बदिलजंदी रही आहे, यानी भाषा जो रूप सदाईं हिकु जहिड़ो न रहंदो आहे। कंहिं बि देश जी भाषा सदाईं हिकु जहिड़ी कोन रही आहे। परिवर्तन ई उन जो जीवन आहे ऐं उन जी जेका आहे उहा गति आहे। हालतुनि जे प्रतिकूलता ऐं अनुकूलता जे करे परिवर्तन में मात्रा जो फ़र्क़ु थी सघे थो, पर कॾहिं घणो त कॾहिं घटि, पर परिवर्तन थिए ज़रूर थो। परिवर्तन जो इहो चक्र भाषा जे सभिनी तत्वनि में ॾिसण में अचे थो। नवनि शब्दनि जे जुड़ण करे बि भाषा जेका आहे उहा बदिलजंदी रहंदी आहे। जीअं त हिन में लिखियलु आहे अज़र माना देवता ऐं राक्षस अलॻि। पहिरियों जेको हो अज़र जो मतिलबु देवता हो ऐं हाणे जेको आहे उहो राक्षस जे रूप में कमु थिए थो। त इहो छा आहे, भाषा जे बदिलाव जो ई नतीजो आहे। त नेक्स्ट आहे हिन जी खूबी भाषा विज्ञान जी, त भाषा अस्थिरीकरण ऐं मानकीकरण सां मुतासिर थिए थी। भाषा में परिवर्तन विविधता आणण जो कमु करे थो। इहो ई कारण आहे जो हिकु युग जी भाषा ॿिए युग खां अलॻि थिए थी। भाषा में जल्दी परिवर्तन थियण सां उनखे सम्झी नथो सघिजे। इनखे सम्झण लाइ परिवर्तन गति ते ज़ाब्तो रखणु ज़रूरी आहे। मतिलबु जल्दी परिवर्तन न थिए त भाषा जो जेको रूप आहे उहो अस्थिरता जी तरफ़ माइल थींदो। इन करे छा आहे, उन में भाषा में जेको जल्दी परिवर्तन न थियणु खपे। भाषा में परिवर्तन जी प्राकृतिक प्रवृत्ति आहे ऐं परंपरा सां झटे रहण या ईअं चऊं त अपरिवर्तन जे स्वाभाविक मानवीय प्रवृत्ति आहे। परिवर्तन ऐं अपरिवर्तन में स्ट्रगल माना संघर्ष हलंदो रहे थो। ॿियनि अखरनि में इनखे केंद्रापगामी ऐं केंद्राभिगामी माना इहे हिंदीअ जा अखर आहिनि चई सघिजे थो। परिवर्तन जो संघर्ष चई सघे थो। भाषा प्राकृतिक नियम जे करे बदिलजणु चाहींदी आहे ऐं माण्हू इन बदिलाव खे रोकणु चाहींदो आहे, पर इन सां भाषा ते को फ़र्क़ु कोन पवंदो आहे। उन जी गति यानी रफ़्तार घटि ज़रूर थी वेंदी आहे। माना प्राकृतिक कारण जे करे उन में कॾहिं बदिलाव वधीक थिए थो त कॾहिं घटि थिए थो। भाषा में स्थिरता आणण जा मुख्य साधन आहिनि रेडियो, शिक्षा, समाचार वग़ैरह। इन्हनि जे अभाव में परिवर्तन जी प्रक्रिया तेज़ीअ सां न थींदी आहे। मतिलबु इन्हीअ खे अगरि असां यूज़ कंदासीं रेडियो खे या समाचारनि ज़रिए त इन में बदिलाव जल्दी थींदो आहे।
भाषा मुश्किलात खां सरलता जी तरफ़, कठिनता खां सरलता जे तरफ़ वधंदी रहंदी आहे। माण्हूअ जो सुभाउ आहे त हू थोरे वक़्त में घणो कमु करणु चाहींदो आहे। इन में प्रवृत्तीअ जे करे भाषा में परिवर्तन थींदो रहे थो। जीअं पोस्ट कार्ड खे कार्ड वग़ैरह उदाहरण अहिड़ा आहिनि जेके भाषा में परिवर्तन आणनि था, जेके भाषा में बदिलाव आणनि था ऐं सरलता ॾांहुं मुतासिर कंदा। मतिलबु पहिरियों पोस्ट कार्ड, हाणे सिर्फ़ु कार्ड चऊं था त उहो जेको आहे उनजो भाषा जो शॉर्ट फॉर्म थी वेंदो कार्ड। त इन करे बि जेके अखरनि में उहो बदिलाव थिए थो ऐं अखर वधनि था। मतिलबु पोस्ट कार्ड बि वाइपे में अचे थो त कार्ड बि वाइपे में अचे थो। नेक्स्ट आहे हिनजी जेका भाषा विज्ञान जी ख़ूबी उहा आहे भाषा स्थूलता खां माना दृढ़ता खां सूक्ष्मता थी सूक्ष्म ॾांहुं वधंदी रहे थी। स्थूलता दृढ़ खां जेको आहे बिल्कुलु भावुक धीरे धीरे जेके आहे सूक्ष्मता ॾांहुं वधंदी रहे थी। कंहिं ज़माने में भाषा में स्थूल ऐं वर्णात्मक माना बयानमक हूंदी हुई, बयान करण वारी हूंदी, पर हाणे सूक्ष्म ऐं बौद्धिक प्रदान थी वई आहे। इहा ई हिन जी ख़ूबी आहे त भाषा जेका आहे उहा अप्रौढ़ खां प्रौढ़ प्रक्रिया में बदिलजंदी ऐं विकास कंदी रहंदी आहे। इहा प्रवृत्ति हर भाषा में थींदी आहे। अप्रौढ़ खां प्रौढ़ मतिलबु जवानीअ खां जेका आहे उहा बुढ़ापे जे तरफ़ या घणी अवस्था जेका आहे उहा नंढी अवस्था में जेके ॿार आहिनि उहे झटि सिखंदा आहिनि त उहा प्रक्रिया जेकी आहे उहा उन में जल्दी जल्दी विकास ऐं बदिलाव आणींदी रहंदी आहे। नेक्स्ट जेका ख़ूबी आहे उनजी इहा आहे त भाषा संयोग अवस्था ॾांहुं माइल थिए थी। भाषा संयोग अवस्था ॾांहुं माइल थिए थी मतिलबु उन जी तरफ़ खिचिजे थी। पहिरीं माण्हुनि जी धारणा हुई त भाषा जेका आहे संयोग अवस्था खां वियोग अवस्था में ऐं वियोग अवस्था खां संयोग अवस्था ॾांहुं वञे थी। हाणे इहा धारणा आहे त भाषा संयोग खां वियोग ॾांहुं वधंदी वञे थी। नेक्स्ट हिनजी ख़ूबी आहे भाषा उच्चारण जे रूप में बदिलजंदी रहंदी आहे। बदिलाव जी क्रिया सां गुज़रंदे वक़्तु भाषा जे ॿिन्ही रूपनि उच्चारण करण ऐं लिखित में परिवर्तन थींदो रहंदो आहे। भाषा जी विशेषता इहा आहे त पहिरीं भाषा बोलचाल में बदिलजंदी आहे। घणे वक़्त खां पोइ बोलचाल जो प्रभाव ख़तमु थी वेंदो आहे ऐं भाषा जो लिखित रूप जेको आहे उहो वास्ते में ईंदो आहे, उन में बदिलाव थींदो रहंदो आहे। त सही सीधी ॻाल्हि आहे त पहिरियों माण्हू ॻाल्हाईंदो उन खां पोइ ई जेको उनजो लिखित रूप में चेंज ईंदो आहे भाषा में। उन खां पोइ हर हिकु भाषा जो ढांचो जेको आहे अलॻि ऐं स्वतंत्र थींदो आहे, आज़ादु थींदो आहे। त भाषा जो ढांचो अलॻि ऐं स्वतंत्र ऐं आज़ादु थींदो आहे। इन जो को हिकु कारण कोन्हे, अनेक कारण आहिनि जंहिंजे करे स्वतंत्र ऐं अलॻि ढांचो हर हिकु भाषा जो थिए थो। हर हिकु भाषा जो सिंधीअ जो अलॻि आहे, पंजाबीअ जो अलॻि आहे, हुनजी अलॻि बि अलॻि आहे। उन में जेके आईवेटा में जेके अखर आहिनि, असांजी आईवेटा में जेके अखर आहिनि उहे जेके आहिनि उहे अलॻि अलॻि आहिनि। 52 त पंजाबीअ जे में अलॻि हूंदा, फ्रांस जे में जेके आहिनि ॿियनि देशनि जूं भाषा उन्हनि में अलॻि हूंदा। त हिन जो चवण जो मतिलबु इहो आहे त हर हिकु भाषा जो जेको ढांचो आहे उहो स्वतंत्र आहे, अलॻि आहे। भाषा जो ढांचो आज़ादु आहे। इन जो को हिकु कारण कोन्हे, अनेक कारण आहिनि जंहिंजे करे स्वतंत्र ऐं अलॻि ढांचो हर हिकु भाषा जो थिए थो। हिंदी, अंग्रेज़ी, गुजराती वग़ैरह सभिनी भाषाउनि जो ढांचो जेको आहे अलॻि अलॻि ऐं स्वतंत्र थींदो आहे। त कुल मिलाए करे चइजे त भाषा जे विज्ञान जूं जेके ख़ूबियूं हुयूं उहे असां अॼु हिते पूरियूं कयोसीं। थोरे में असां ईअं चई सघूं था त भाषा जो रूप जेको आहे विकासशील, परिवर्तनशील ऐं आज़ादु आहे। इन जो रूप सरलता, सूक्ष्मता ॾांहुं वधजण जो आहे। भाषा हालतुनि ऐं वक़्त जे अनुसार बदिलजंदी रहंदी आहे। त असां ईअं चई सघूं था त भाषा जूं जेके इहे सभु ख़ूबियूं हुयूं ऐं भाषा जेका आहे उहा परिवर्तनशील आहे, उन में निरंतर बदिलाव थींदो रहे थो। त अहिड़ी तरह सां हीअ भाषा जूं ख़ूबियूं हुयूं। अहिड़ी तरह सां सिंधी ॿोलीअ जूं ख़ासियतूं पिणु व्याख्या जे लिहाज़ खां चई सघजनि थियूं, जीअं इस्मनि जूं पछाणियूं, जिन्स सुञाणण जी सहूलियत, अदद सुञाणण जी सहूलियत। त इहे पाण वरी नेक्स्ट पीरियड में सुभाणे कंदासीं। बसि अॼु एतिरो ई।